ठटे खां अकबर दिलवाणी की रिपोर्ट मुताबिक सिंध मलाह फोरम पारां जाम शोरो में माही गिरन मलाहन के आलमी दिहाड़े 21 नवंबर के भरपूर नमूने मल्हाइण उन में मलाह बिरादरी के शिरकत के यकीनी बनाइण लाइ सिंध मलाह फोरम के अगुवाणन पारां मलाह बिरादरी के माण्हुनि सां गॾिजाइण जो सिलसिलो जारी है। इन सिलसिले में सिंध मलाह के मरकज़ी सीनियर नायब सदर डाडा आदम गदरो ऐं ज़िले ठटे के सदर मोहम्मद अयूब मलाह पारां गुलामला मीरपुर साकरो ऐं वरशहर ॻोठ मोहम्मद सिद्दीक भोबाणी मलाह ॻोठ महमूद मेरबर घारो गज्जू ऐं उन जे आस पास के रहवासिन मलाह बिरादरी सां गॾिजाणियूं करे खेनि सिंध मलाह फोरम पारां 21 नवंबर मलाहन जे आलमी दिहाड़े के जाम शोर में मल्हाइण जे दावतूं ॾिनियूं ऐं जिते मलाह बिरादरी पारां भरपूर नमूने शिरकत करण जी ख़ातिरी कराई वई। मुख़्तलिफ़ ॻोठनि में थियल मेड़ाकनि खे ख़िताब कंदे मलाह अॻुवाणनि ॾाढा आदम गदरो ऐं ॿियनि चयो त सिंध में वॾी आबादी मलाहनि माहीगीरनि जी हूंदी बि खेनि हर दौर में दीवार सां लॻाए खेनि के बि बुनियादी सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि ऐं नई संदनि रोज़गार जे वसीलनि ते थियल कब्ज़ा ख़ाली थी सघिया आहिनि, जंहिं करे मलाह सख़्तु परेशान आहिनि। हुननि मलाहनि ते ज़ोर भरियो त हू 21 नवंबर ते जाम छोर में पहुची माहीगीरनि जे आलमी दिहाड़े ते मुनक़िद कयल जलसे में भरपूर नमूने शिरकत करे यकजहतीअ जो इज़हार कनि ऐं हुननि मलाहनि खे अपील कंदे चयो त हू एको ॿधी क़ाइमु करे पंहिंजे औलाद खे वधि खां वधि तालीम ॾियारनि, उन्हनि खे जहालत वारे जहन्नुम मां ॿाहिरि कढनि। गॾिजाणी में नसीर मल्लाह, शफ़ी मोहम्मद मल्लाह, गुल हसन मल्लाह, सुल्तान मल्लाह, जमील मल्लाह, हबीब मल्लाह, जुमो मल्लाह, चाचा अहमद मल्लाह, बाबू मल्लाह, फुल मल्लाह, गुलज़ार मल्लाह, ज़करिया मल्लाह ऐं ॿिया पिणु शरीक हुआ।